सूरत हश्र मदीने मुनव्वर में नाज़िल थी। इन सूरत पाक में 3 रुकू ऐं 24 आयतूं आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दि व हुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह ताला जी पाकाई बयान कनि थियूं उहे शयूं जेके आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहिनि ऐं उहो गालिब हिकमत वारो आहे। हुवल्लज़ी अख़रजल्लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताबि मिन दियारिहिम लिअव्वलिल हश्र मा ظننتم أن يخرجوا وظنوا أنهم مانعتهم حصونهم من الله فأتاهم الله من حيث لم يحتسبوا وقذف في قلوبهم الرعب يخربون بيوتهم بأيديهم وأيدي المؤمنين فاعتبروا يا أولي الأبصار। उहो ई आहे जंहिं उन्हनि काफ़रनि यानी बनी नदीर कबीले जे यहूदियुनि खे संदनि घरनि मां पहिरियों भेरो गॾु करे कढियो। तव्हांखे त उन्हनि जे निकिरण जो गुमान ई न हो ऐं ख़ुदि इन्हनि जो गुमान हो त बेशक इहे संदनि किला खेनि अलाह जे अज़ाब खां बचाए सघंदा। पोइ उन्हनि ते अज़ाब इलाही उतां अची पहुतो जितां खेनि ख़्याल ई न हो ऐं अलाह ताला उन्हनि जी दिलनि में रोब विधो जो उहे पंहिंजा घर पंहिंजे हथनि ऐं मुस्लमान जे हथनि सां ख़राब करण लॻा। पोइ ए अकुलमंदो तव्हां उन मां इबरत वठो। वलौला अन कतब अल्लाहु अलैहिमुल जलाअ लअज़बहुम फिद दुनिया वलहुम फिल आखिरति अज़ाबुन नार। ऐं जेकॾहिं अल्लाह ताला संदन तक़दीर में संदन जलावतनी न लिखे हा यकीनन उन्हनि खे दुनिया में अज़ाब करे हा ऐं उन्हनि लाइ आख़िरत में बाहि जो अज़ाब आहे। ذلك بأنهم شاقوا الله ورسوله ومن يشاق الله فإن الله شديد العقاب। इहो इन ई सबब आहे जो बेशक इन्हनि अल्लाह ताला ऐं उन जे रसूलनि जी मुखालफ़त कई ऐं जंहिं माण्हू अल्लाह ताला जी मुखालफ़त कई उहो बेशक अल्लाह ताला सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। ما قطعتم من لينة أو تركتموها قائمة على أصولها فبإذن الله وليخزي الفاسقين। जेके खजूर जा वण तव्हां इन्हनि जा वठिया या तव्हां उन्हनि खे पंहिंजी पारुनि ते बिहण ॾिनो पोइ उहो अल्लाह जे हुकुम सां हो ऐं उन लाइ त फासिकनि खे ख़्वार कयो वञे। وما أفاء الله على رسوله منهم فما أوجفتم عليه من خيل ولا ركاب ولكن الله يسلط رسله على من يشاء والله على كل شيء قدير। ऐं जेको माल गनीमत इन्हनि मां अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम खे अता कयो पोइ तव्हां न उन ते घोड़ा डोड़ाया ऐं न उठ हलाया पर अल्लाह ताला पंहिंजे रसूलनि खे जंहिं ते चाहे गालिब करे थो ऐं अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। ما أفاء الله على رسوله من أهل القرى فلله وللرسول ولذي القربى واليتامى والمساكين وابن السبيل كي لا يكون دولة بين الأغنياء منكم وما آتاكم الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا واتقوا الله إن الله شديد العقاب। इन्हनि ॻोठनि मां जेको माल गनीमत अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम खे अता कयो पोइ उहो अल्लाह ताला ऐं उन जे रसूल जो आहे ऐं रसूल अरबी जे रिश्तेदार ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे। इन लाइ त इहा तव्हां मां शाहूकारनि जी मिल्कियत न बणिजी वञे
जेको कुझु तव्हांखे रसूल अरबी इनायत करे उहो तव्हां वठो ऐं जंहिंखां तव्हांखे मना फरमाए उन खां रोकजो ऐं तव्हां अलाह खां ॾिजो बेशक अलाह ताला सख़्त सज़ा ॾींदड़ आहे للفقراء المهاجرين الذين أخرجوا من ديارهم وأموالهم يبتغون فضلا من الله ورضوانا وينصرون الله ورسوله أولئك هم الصادقون ऐं उन्हनि ज़रूरतमंद मुहाजिरनि जो हक़ आहे जेके पंहिंजे घरनि ऐं पंहिंजी मिल्कियतुनि मां ॿाहिरि कढिया विया उहे अलाह ताला जो फज़ल ऐं रज़ामंदो तलब कनि था ऐं अलाह ताला ऐं उन जे रसूल जी मदद कनि था उहे ई सचा आहिनि والذين تبوأوا الدار والإيمان من قبلهم يحبون من هاجر إليهم ولا يجدون في صدورهم حاجة مما أوتوا ويؤثرون على أنفسهم ولو كان بهم خصاصة ومن يوق شح نفسه فأولئك هم المفلحون ऐं उन्हनि माण्हुनि जो हक़ आहे जिन मदीना मुनवर ऐं ईमान में उन्हनि खां अॻे पंहिंजो घर तयारु कयो उहे उन्हनि असाबिन सां मोहबत रखनि था जिन उन्हनि ॾांहुं हिजरत कई ऐं जेको कुझु उन्हनि खे मिले थो उन ते को रश्क नथा कनि ऐं उहे उन्हनि खे पंहिंजे वजूदनि ते बरकरी ॾियनि था जेतोणीक इहे पाण सख़्तु ज़रूरतमंद आहिनि ऐं जेको माण्हू पंहिंजे नफ़्सनि जी लालच खां बचियो उहे ई कामयाब आहिनि والذين جاءوا من بعدهم يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم ऐं जेके माण्हू उन्हनि खां पोइ आया उन्हनि जो बि हक़ आहे इहे चवनि था ए असांजा रब तूं असांखे बख़्श कर ऐं तूं असांजे उन्हनि भाउरनि खे बख़्श कर जिन असां खां ईमान आणण में सबक़त कई यानी अॻराई कई ऐं असांजे दिलनि में उन्हनि माण्हुनि लाइ कीनू पैदा न कर जिन ईमान आंदो ए असांजा रब बेशक तूं शफ़क़त कंदड़ बाझारो आहे ألم تر إلى الذين نافقوا يقولون لإخوانهم الذين كفروا من أهل الكتاب لئن أخرجتم لنخرجن معكم ولا نطيع فيكم أحدا أبدا وإن قوتلتم لننصرنكم والله يشهد إنهم لكاذبون ए मुखातिब छा तो उन्हनि माण्हुनि खे न ॾिठो जिन मुनाफ़िकी कई इहे पंहिंजे उन्हनि भाउरनि खे चई रहिया हुआ जिन कुफ़्र कयो अहल किताब वारनि मां त कसम सां जेकॾहिं तव्हांखे मदीने मुनव्वरे मां कढियो वियो त असीं ज़रूर तव्हां सां गॾु निकिरंदासीं ऐं असीं कॾहिं तव्हांजे मामले में कंहिंजो चवणु न कंदासीं ऐं जेकॾहिं तव्हां सां लड़ाई थी त यकीनन असीं तव्हांजी मदद कंदासीं ऐं अलाह ताला शाहिदी ॾिए थो बेशक इहे यकीनन कूड़ा आहिनि لئن أخرجوا لا يخرجون معهم ولئن قوتلوا لا ينصرونهم ولئن نصروهم ليولن الأدبار ثم لا ينصرون कसम सां जेकॾहिं इहे कढिया विया इहे मुनाफ़िक उन्हनि सां गॾु कोन निकिरंदा ऐं जेकॾहिं उन्हनि यहूदियुनि सां लड़ाई थी उहे संदन मदद कोन कंदा ऐं कसम सां जेकॾहिं इहे उन्हनि जी मदद कनि त यकीनन इहे पुठ वराए भॼंदा उन खां पोइ उन्हनि जी मदद न कई वेंदी لأنتم أشد رهبة في صدورهم من الله ذلك بأنهم قوم لا يفقهون ए मुस्लमानो बेशक इन्हनि मुनाफ़िकनि जे सीननि में तव्हांजो ख़ौफ़ अलाह खां वधीक आहे इहो इन ई सबबु आहे जो बेशक इहे उहा क़ौम आहे जेका नथी सम्झे لا يقاتلونكم جميعا إلا في قرى محصنة أو من وراء جدر بأسهم بينهم شديد
تحسبهم جميعا وقلوبهم شتى ذلك بأنهم قوم لا يعقلون یہ منافق گڈجی بھی تمام مسلمان سان نہ وڑندا مگر محفوظ ڳوٺن میں یا دیوارن جی آڑ میں یہ پاڻ میں سخت ويڙ کن ٿا اے مخاطب تو انہن کي متفق ڀائين ٿو حالانڪہ انہن جون دليون جدا جدا آهن اهو انهي سبب آهي جو اهي اها قوم آهن जेके अकुल नथा रखनि كمثل الذين من قبلهم قريبا ذاقوا وبال أمرهم ولهم عذاب أليم उन्हनि जो मिसाल उन्हनि माण्हुनि जहिड़ो आहे जेके थोरो वक़्तु अॻु में गुज़रिया जो इन्हनि दुनिया में पंहिंजे कयल अमलनि जी सज़ा चखी दर्दनाक अज़ाब आहे كمثل الشيطان إذ قال للإنسان اكفر فلما كفر قال إني بريء منك إني أخاف الله رب العالمين उन्हनि जो मिसाल शैतान जहिड़ो आहे जंहिं वक़्तु उन इंसान खे चयो त तूं कुफुर कर पोइ जॾहिं उन कुफुर कयो शैतान चयो बेशक आऊं तोखां बरी आहियां बेशक आऊं अलाह खां ख़ौफ़ करियां थो जेको रब आहे जहाननि जो فكان عاقبتهما أنهما في النار خالدين فيها وذلك جزاء الظالمين पोइ उन्हनि ॿिन्ही जी पछाड़ी ही आहे त बेशक इहे ॿई हमेशह बाहि में आहिनि ऐं इहा ज़ालिमनि जी जज़ा आहे يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون اے مومنو तव्हां अलाह ताला खां ॾिजो ऐं तव्हां मां हर हिकु इंसान खे ॾिसणु घुर्जे त सुभाणे लाइ उन कहिड़ो अमल मोकिलियो आहे ऐं तव्हां अलाह ताला खां ॾिजो बेशक अलाह ताला तव्हांजे अमलनि खां ख़बरदार आहे ولا تكونوا كالذين نسوا الله فأنساهم أنفسهم أولئك هم الفاسقون ऐं तव्हां अहिड़नि माण्हुनि जहिड़ा न थियो जिन अलाह ताला खे विसारियो पोइ अलाह उन्हनि जे वजूदनि खे विसारे छॾियो इहे ई फासिक यानी नाफरमान आहिनि لا يستوي أصحاب النار وأصحاب الجنة أصحاب الجنة هم الفائزون नथा बराबर थियनि जहन्नमी ऐं जन्नती जन्नती ई कामयाब आहिनि لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون जेकॾहिं बिलफर्ज़ असीं ही क़ुरान करीम कंहिं जबल ते नाज़िल करियूं त ए मुखातिब तूं ज़रूर उनखे अलाह जे ख़ौफ़ खां झुकंदड़ ऐं टुकड़ा टुकड़ा करे ॾिसी आ ऐं इहे मिसाल असीं उन्हनि माण्हुनि लाइ बयान करियूं था त मन इहे गौर ऐं फिक्र कनि هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم उहो ई अलाह ताला आहे जो उन खां सवाइ को बि इबाद लाइक़ नाहे उहो ग़ैब ऐं हाज़िर खे ॼाणंदड़ आहे उहो निहायत महिरबान बाझारो आहे هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون उहो ई अलाह ताला आहे जो उन खां सवाइ को बि इबाद लाइक़ नाहे उहो बादशाह बेहद पाक सलामती ॾींदड़ अमन ॾींदड़ हिफ़ाज़त कंदड़ ग़ालिब वॾी अज़मत वारो मुतकब्बिर आहे उन्हनि जे शिरक खां अलाह ताला पाक आहे هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم उहो ई अलाह ताला आहे जेको पैदा कंदड़ बनाईंदड़ सूरत ॾींदड़ आहे उन जा तमामु सुहिणा नाला आहिनि जेका मख़लूक आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहे उहा उन जी पाकाई बयान करे थी ऐं उहो ग़ालिब
हिकमत वारो आहे।